इंज करे बुजुर्ग चवंदा आहिनि क़यामत जे ॾिहाड़े के शहीद जे शहादत की गवाही उहुद जो मैदान ॾींदो। क़यामत जे ॾिहाड़े के शहीद जे शहादत की गवाही बदर जो मैदान ॾींदो। क़यामत जे ॾिहाड़े के शहीद जे शहादत की गवाही कूफे जी जामा मस्जिद ॾींदी। क़यामत जे ॾिहाड़े के शहीद जे शहादत की गवाही करबला जो मैदान ॾींदो। पर मुंहिंजो उस्मान मां तुंहिंजे इज़्ज़त सां सदके वञा क़यामत जे ॾिहाड़े तुंहिंजे शहादत की गवाही अल्लाह जे क़ुरान जा वरक़ ॾींदा। हिकिड़ो ज़ालिम आयो उन क़ुरान खे लत क़ुरान पढ़ते हलियो वियो। रब जो कसम अल बिदाया व निहाया खे पढ़ी ॾिस। फस्तदार अल क़ुरान वस्तकर अमाम अल उस्मान उन क़ुरान खे धिको ॾिनो। हिकिड़े बाग़ी क़ुरान पढ़े वियो ऐं क़ुरान मोटी आयो। मां सुभान अल्लाह जा लफ़्ज़ ॿुधण थो चाहियां। फस्तदार अल क़ुरान वस्तकर अमाम अल उस्मान उन क़ुरान खे धिको ॾिनो। क़ुरान पढ़े वियो क़ुरान मोटी आयो ऐं ॼण क़ुरान उस्मान सां चिंबड़ी पियो ऐं ॼण क़ुरान हज़रत उस्मान खे चवण लॻो। ॼण क़ुरान हज़रत उस्मान खे चवण लॻो ज़िंदगी में तू न छॾियो हो त हाणे मां न छॾींदुमि। ॾाढा चओ सुभान अल्लाह। ज़िंदगी में तू न छॾियो हो त हाणे मां न छॾींदुमि। हिकिड़ो बदबख्त आया हज़रत उस्मान जे पासे में लत हयई पासीरियूं टोड़ियई। जंहिं उस्मान खे ॾिसी मुस्तफ़ा मीर चयो हो अला अस्तहयी मिन रजुलिन तस्तहयी मिनहुल मलाइका अला अस्तहयी मिन रजुलिन तस्तहयी मिनहुल मलाइका अला अस्तहयी मिन रजुलिन तस्तहयी मिनहुल मलाइका। मां अहिड़े माण्हू जो हया छो न कयां जंहिंखां अल्लाह जा फ़रिश्ता बि हया कंदा आहिनि। अॼु बाग़ी एॾा बेहया थी बीठा जो अॼु शर्मो हया जो उन शहंशाह जो हया नथा कनि। ख़ैर पुरवारो टे ॾिहाड़ा मुंहिंजे अमीर उस्मान जो जनाज़ो पयल हो। टे ॾिहाड़ा मुंहिंजे अमीर उस्मान जो जनाज़ो पयल हो। बाग़ी ऐलान कंदा था वतन कंहिंखे जनाज़े खणण ऐं दफ़नाइण जी इजाज़त न आहे। टे ॾींहं ते उम्मुल मोमिनीन अम्मा उम्मे हबीबा मुझे पाक मोहम्मद करीम जी बीबी पर्दे सां घरां निकती आहे। बाहर निकरी मस्जिद नबवी जे गेट ते बीही उम्मुल मोमिनीन उम्मे हबीबा चवे थी ज़ालिमा तव्हां कहर जी इंतहा कई। ॿियो तव्हांखे छा खपे? तव्हां ज़ुल्म जी इंतहा कई बेहयाई जी इंतहा कई। तव्हां मज़लूम जो जनाज़ो दफ़नाइण नथा ॾियो। इजाज़त न ॾींदव मां पर्दो लाहे निकिरंदमि पोइ तव्हांजे मथां जेको ख़ुदा जो कहर कुटंदो रब तव्हांखे ॾेखारींदो। उम्मुल मोमिनीन उम्मे हबीबा जे इन ग़ज़बनाक तक़रीर खां पोइ उहे ज़ालिम परे थिया आहिनि। रात जी तारीख़ी में अमीर उस्मान जो जनाज़ो खयो वियो। मज़लूम उस्मान जो जनाज़ो खयो वियो। शहीद मदीना जो जनाज़ो खयो वियो। जन्नतुल बकी जे कोने में दफन कयो वियो। आखिरी ॻाल्हि थो कयां अल बिदाया व निहाया में इब्ने कसीर लिखे थो हज़रत हसन साईं ख्वाब ॾिठो। कंहिं ख्वाब ॾिठो? हज़रत हसन साईं ख्वाब ॾिठो। हज़रत हसन साईं सोचे मां ख्वाब में पंहिंजे नाने मोहम्मद करीम खे ॾिठो। मां ॾिठुमि त मुंहिंजो नानो ॾाढो परेशान हो।